मली डिस्ट्रिक्ट जेल में 200 का वधिक कैदी फरार थी विया। असी कैदियुनि खे हिकु दफ़ो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो। चकरनि ऐं फायरिंग में हिकु कैदी मारिजी वियो। 5 बांदी 3 FC ऐं 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया। ज़िलज़िले जो लोडनि सबबि बैरकनि खां ॿाहिरि वेठल कैदियुनि बग़ावत करे भॼ कई। पुलिस एहलकारनि खां हथियार फुर कया विया। पुलिस रेंजर्स ऐं FC जेल जो कंट्रोल संभाले वरितो। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी वाक़े जो नोटिस वरितो। IG जेल खां रिपोर्ट तलब करे वरिती। DIG जेल हसन सैद जो चवणो आहे त जेल अंदरि सूरताल कंट्रोल में आहे। ॻाल्हाइण खां पोइ ख़बर पवंदी त केतिरा कैदी भॼी विया आहिनि। IG सिंध गुलाम नबी मेमन डिस्ट्रिक्ट जेल मलिर पहुची जेल जो दौरो कयो। जेल सुप्रींटेंडेंट सैयद अरशद शाह वाक़े बाबति तफ़सील ॾिना। नाज़रीन आम ख़बर खां वाक़े अगन पिया हलूं त मली डिस्ट्रिक्ट जेल में 200 का वधिक कैदी फरार थी विया। असी कैदियुनि खे हिकु दफ़ो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो। चकरनि ऐं फायरिंग में हिकु कैदी मारिजी वियो। 5 बांदी 3 FC ऐं 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया। ज़िलज़िले जे लोडनि सबबि बैरकनि खां ॿाहिरि वेठल कैदियुनि बग़ावत करे भॼ कई। पुलिस एहलकारनि खां हथियार फुर कया विया। पुलिस रेंजर्स ऐं FC जेल जो कंट्रोल संभाले वरितो। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी वाक़े जो नोटिस वरितो। IG जेल खां रिपोर्ट तलब करे वरिती। DIG जेल हसन सैद जो चवणो आहे त जेल अंदरि सूरताल कंट्रोल में आहे। ॻाल्हाइण खां पोइ ख़बर पवंदी त केतिरा कैदी भॼी विया आहिनि। IG सिंध गुलाम नबी मेमन डिस्ट्रिक्ट जेल मलिर पहुची जेल जो दौरो कयो। जेल सुप्रींटेंडेंट सैयद अरशद शाह वाक़े बाबति तफ़सील ॾिना। इन वर सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मलिर खां सन TV न्यूज़ जो रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार। जी मीर ज़ुल्फ़कार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त IG सिंध गुलाम नबी मेमन राति जेको जेल में वाक़ियो थियो हुयो उनजे लाइ दौरो कयो आहे। IG गुलाम नबी मेमन जेल सुप्रींटेंडेंट सैयद अरशद शाह SSP मलीर काशिफ आफ्ताब अब्बासी उनखे जेको आहे हिन मामले जी ब्रीफिंग ॾिनी आहे। जेल इंतज़ामिया पारां उन ब्रीफिंग मिलण खां पोइ IG सिंध वापसि हलियो आहे। जॾहिं त जेल इंतज़ामिया पारां कैदियुनि जी ॻणप शुरू करे छॾी आहे। जेल इंतज़ामिया जो चवणु आहे त 220 कैदी जेके आहिनि उहे राति फरार थी विया। जंहिंमां जेको आहे 78 कैदी जेके आहिनि हींअर ताईं वापसि अची विया आहिनि ऐं कुझु गिरफ़्तार करे खणी आया आहिनि ऐं ॿियनि कैदियुनि जी ॻोल्हा जारी आहे। जॾहिं त डिस्ट्रिक्ट जेल मलीर में जेके कैदियुनि जा वारस आहिनि उहे पिणु गेट ते एहतिजाज करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जो मुतालबो आहे त असांखे पंहिंजे कैदियुनि सां मिलणु ॾिनो वञे। राति वारे वाक़े खां पोइ इंतिहाई परेशान आहिनि। जॾहिं त जेल इंतज़ामिया उन्हनि खे मुलाक़ात खां रोके छॾियो आहे। जॾहिं त ॻणप हली रही आहे अंदरि कैदियुनि जी उन हवाले सां कंहिंखे बि अंदरि मुलाक़ात नथी करणु ॾिनी वञे। जॾहिं त DC मलीर SSP मलीर होम सेक्रेटरी ऐं ॿिया जेके अमलदार आहिनि उहे डिस्ट्रिक्ट जेल मलीर जो जेको आहे दौरो करे रहिया आहिनि ऐं वाक़े जा तफ़सील वठी रहिया आहिनि। हींअर बि जेको आहे होम सेक्रेटरी ऐं DC मलीर SSP मलीर ऐं ॿिया DIG हसन सैद जेल ते मौजूदु आहिनि। उन्हनि खे जेल सुप्रींटेंडेंट जेल जो दौरो कराए रहियो आहे ऐं तफ़सील ॾेई रहियो आहे। जी वॾी महिरबानी मीर ज़ुल्फ़कार तफ़सील ॾियण लाइ।